अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान जो 73हों जश्न आज़ादी ॾियारो इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे प्रिंसिपल गुलाम सरवर अब्बासी कॉलेज जे उस्तादनि ऐं मुलाज़िमनि गॾिजी क़ौमी झंडो फड़कायो ऐं सब्ज़ परचम खे सलामी पिणु ॾिनी। उन मौक़े ते प्रोफेसर इरफान कलोड़े चयो त पाकिस्तान इस्लाम जे नाले ते मुसलमाननि खे हिकु अज़ीम तोहफ़ो मिलियो आहे। उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दातूअ जे प्रिंसिपल प्रोफेसर गुलाम सरवर अब्बासी चयो त 14 अगस्त वारो ॾींहुं पाकिस्तान जे ठहण जो ॾींहुं आहे। इहो ॾींहुं हिंदुस्तान विरहाङे जो ॾींहुं आहे। तक़रीब जे आख़िर में पाकिस्तान जी तरक़ी, खुशहाली ऐं सलामती जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं ऐं जश्न आज़ादी जे ॾियारे जी ख़ुशीअ जे मौक़े ते मिठाई पिणु विराई वई। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदाए सिंध, दादू।